गवर्नमेंट प्राइमरी स्कूल धेरू वाहण जे हेडमास्टर उस्ताद वणत अली भेलार जी अलविदाई तकरीब संदस शागिर्दन मजहर अली ओठो, डॉक्टर मंसूर अली मेमण, गुलजार अली ओठो ऐं मालिक डिनुमला पारां इंतहाई शानदार तरीक़े सां मुनक़िद कई वई। ही तकरीब इल्मी ख़िदमतुनि जे एतिराफ़ तौर वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वई, जंहिं में उस्तादनि, शागिर्दनि ऐं मोज़िज़ महिमाननि वॾी तइदाद में शिरकत कई। तकरीब जी सदारत तालके सोबोदेरो जे एजुकेशन ऑफिसर अब्दुल कादिर भट्टी कई, जॾहिं त ख़ास मेहमाननि में सैयद बहादुर अली जहानिया, उस्ताद गुफ्तार अली भेलार, दीदार हुसैन ओठो, एडवोकेट शफकत अली ओठो, सैयद अली गुल जहानिया, उस्ताद मुजाहिद हुसैन चन्ना ऐं अल गौस स्कूल जो सीईओ गौस बख्श मंगणे जो शामिल हुआ। तकरीब दौरान उस्ताद लालन चन्ना ऐं ॿियनि मुक़र्ररीन जज़्बाती अंदाज़ में तकरीरूं करे उस्ताद वणत अली भेलार खे संदसि इंतिहाई मुख़लिसाणनि ख़िदमतुनि ते भेटा पेश कई। इन्हनि ख़िताब दौरान चयो त उस्ताद वणत अली भेलार तालीम जे मैदान में जेके ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं आहिनि, उहे हमेशह यादि रहंदियूं। तकरीब में शागिर्दनि पारां रंगारंग सकाफ़ती ऐं तफ़रीही प्रोग्राम समेत सूफ़ियाने महफ़िल में सोहराब फ़कीर जी शागिर्द ख़ुदा ॾिनो फ़कीर ख़ुशख़ैर मोहम्मद ऐं मेहदी सरकार जहानिया जूं काफ़ियूं ॻाए महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।